الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ويستفتونك في النساء قل الله يفتيكم فيهن وما يتلى عليكم في الكتاب في يتامى النساء اللاتي لا تؤتونهن ما كتب لهن وترغبون أن تنكحوهن والمستضعفين من الولدان وأن تقوموا لليتامى بالقسط وما تفعلوا من خير فإن الله كان به عليما. وإن امرأة خافت من بعلها نشوزا أو إعراضا فلا جناح عليهما أن يصلحا بينهما صلحا والصلح خير. وأحضرت الأنفس الشح وإن تحسنوا وتتقوا فإن الله كان بما تعملون خبير. ولن تستطيعوا أن تعدلوا بين النساء ولو حرصتم فلا تميلوا كل الميل فتذروها كالمعلقة وإن تصلحوا وتتقوا فإن الله كان غفورا رحيما. وإن يتفرقا يغني الله كلا من سعته وكان الله واسعا حكيما. ولله ما في السماوات وما في الأرض ولقد وصينا الذين أوتوا الكتاب من قبلكم وإياكم أن اتقوا الله وإن تكفروا فإن لله ما في السماوات وما في الأرض وكان الله غنيا حميدا. ولله ما في السماوات وما في الأرض وكفى بالله وكيلا. إن يشأ يذهبكم أيها الناس ويأتي بآخرين وكان الله على ذلك قديرا. من كان يريد ثواب الدنيا فعند الله ثواب الدنيا والآخرة وكان الله سميعا بصيرا. صدق الله العظيم. فتوى طلب कनि था तोखां औरतुनि जे बारे में छो त अल्लाह ताला फ़तवा ॾिए थो तव्हांखे इन्हनि जे बारे में ऐं जेको कुझु पढ़ियो थो वञे तव्हां ते किताब में यतीम या औरतुनि जे बारे में जो नथा ॾियो तव्हां इन्हनि खे जेको मुक़ररु कयो वियो आहे इन्हनि जे लाइ फ़र्ज़ु कयो वियो आहे इन्हनि जे लाइ ऐं रग़बत कयो था तव्हां शौक़ु रखो था तव्हां त निकाह कयो तव्हां इन्हनि सां ऐं कमज़ोर ॿारनि खां ऐं क़ाइमु थियो तव्हां यतीमनि जे लाइ इंसाफ़ सां क़ाइमु रहो तव्हां यतीमनि जे लाइ इंसाफ़ सां जेको कुझु कंदो तव्हां कंहिं बि भलाई खां पोइ बेशक अल्लाह ताला इनखे ॼाणंदड़ आहे। ऐं जेकॾहिं का औरत ख़ौफ़ करे पंहिंजे मुड़ुस खां इख़्तिलाफ़ जो झेड़े झगड़े जो नाफ़रमानी जो या मुंहुं मोड़ण जो रूगर्दानी करण जो पोइ नाहे गुनाह इन्हनि ॿिन्हीअ ते जो सुलह कनि ॿई पंहिंजे दरमियान सुलह करणु ऐं सुलह भलो आहे। हाज़िर कई वई आहे नफ़्सनि वटि बख़ीली जेकॾहिं चङाई कंदो तव्हां ऐं ड्रिजंदो तव्हां पोइ बेशक अल्लाह ताला तव्हांजे अमलनि जी ख़बर रखंदड़ आहे। ऐं हरगिज़ न सघ रखी सघंदो तव्हां जो इंसाफ़ कयो औरतुनि जे दरमियान खणी जो हिर्स कयो तव्हां पोइ न लाड़ो कयो तव्हां मुकमल लाड़ो करणु पोइ करे छॾियो तव्हां इन्हनि खे मिसाल टंगियल जे ऐं जेकॾहिं सुलह कंदो तव्हां ऐं तक़वा धारींदो तव्हां तक़वा इख़्तियार कंदो तव्हां ड्रिजंदो तव्हां पोइ बेशक अल्लाह ताला बख़्शणहार बाझारो महिरबान आहे। ऐं जेकॾहिं जुदाई इख़्तियार कनि था ॿई त शाहूकार बणाईंदो अल्लाह ताला हर हिकिड़े खे पंहिंजी कुशादगीअ खां। अल्लाह ताला कुशाद हिकमत वारो आहे।
ऐं अल्लाह ताला जे लाइ हर उहा शइ जेका आसमाननि में आहे, हर उहा शइ जेका ज़मीन में आहे। अलबत्त तहक़ीक़ वसियत कईसीं असां उन्हनि माण्हुनि खे जेके ॾिना विया किताब खे तव्हां खां पहिरियों, ऐं ख़ासि तव्हांखे त ड्रिजो तव्हां अल्लाह ताला खां। जेकर कुफ़ुर कंदो तव्हां, इनकार कंदो तव्हां, पोइ बेशक अल्लाह ताला जे लाइ आहे हर उहा शइ जेका आसमाननि में आहे, हर उहा शइ जेका ज़मीन में आहे। अल्लाह ताला शाहूकार साराहियल ज़ात आहे। ऐं अल्लाह ताला जे लाइ हर उहा शइ जेका आसमाननि में आहे, ज़मीन में आहे, काफ़ी आहे अल्लाह ताला कारसाज़। जेकर चाहे ख़तमु करे छॾे तव्हांखे माण्हूअ ऐं इंसानो ऐं आणे ॿियनि खे, ऐं आहे इहो अल्लाह ताला इन्हीअ ते कुदरत रखंदड़। जेको माण्हू इरादो करे थो दुनिया जे सवाब जो, पोइ अल्लाह वटि आहे दुनिया जो सवाब ऐं आख़िरत जो। अल्लाह ताला ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। सूरत उन्निसा जो 18 रुकू, 5 सिपारे जो 15 रुकू, आयत नंबर 126 का आयत नंबर 134 ताईं मुकम्मल रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफ़ुल क़ुरान जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 558 खां नकुल थो कजे। पहिरीं आयत में अल्लाह ताला फ़रमायो आहे, जीअं अॻु में बि गुज़री चुको आहे, जाहिलियत में कुझु माण्हू औरतुनि खे ऐं नंढनि ॿारनि खे मीरास जे माल खां महरूम कंदा हुआ, उन्हनि खे न ॾींदा हुआ, ऐं कुझु उन्हनि सां निकाह करे उन्हनि खे महर न ॾींदा हुया, यानी यतीम छोकिरियुनि खे। पोइ अल्लाह ताला अहिड़े क़िस्म जी मुमानियत फ़रमाई त यतीम छोकिरियुनि सां निकाह करे उन्हनि जा हक़ महर न खाई वञो, ऐं नंढनि ॿारनि जे मिल्कियत में जेको वरासत में उन्हनि जो हक़ आहे उहो न खाओ। उन ते मुख़्तलिफ़ वाक़ियात पेश आया। बाज़ खे इहो ख़्यालु थियो त औरतूं ऐं ॿार फ़ी नफ़्सी क़ाबिल मीरास न आहिनि। कई वक़्ती मसलियत जे करे इहो हुकुम चंद माण्हुनि जे लाइ थी सघे थो, उमेदु आहे त इहो मनसूख़ थी वियो हुजे। पोइ बाज़ उन इंतज़ार में रहंदा हुआ जॾहिं इहो नसख़ न थियो, ऐं इहो मशवरो कयूं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछणु घुरिजे, ऐं साईं जन जी ख़िदमत में हाज़िर करे थी करे उन्हनि पुछियो। पोइ अल्लाह ताला इहे आयतूं नाज़िल फ़रमायूं जंहिंमें अल्लाह ताला नंढनि ॿारनि जे विरासत जो ऐं औरतुनि जे हक़ महर जो ऐं उन्हनि जे वरासत जा हुकुम नाज़िल फ़रमाया। मुसलसल इन्ही तक़रीबन सॼे रुकू में अल्लाह ताला औरतुनि जे अहकाम इज़्दिवाजी ज़िंदगी जे मुतलिक़ आयात नाज़िल फ़रमायूं। व इन इमरातुन ख़ाफ़त मिन बअलिहा नुशूज़न, इन आयत खां वठी काफ़ी आयतुनि ते अल्लाह ताला फ़रमाए, जेकॾहिं का औरत पंहिंजे मुड़ुस खां तलख़ी महसूस करे थी ऐं उन सां उहो ठाह जे ख़्याल में नाहे, पोइ उहा औरत या शक्ल जी कोझड़ी आहे या उमिरि जी वॾी आहे, मुड़ुस उन मां ख़ुशि नथो रहे, त न औरत जो क़सूरु आहे। ऐं पोइ इन सूरत में हालात जेको आहे कुझु सुठा न रहंदा आहिनि। इन्हनि जे मुतालिक़ अल्लाह ताला अहकाम बयानु फ़रमाया। जेकर अहिड़े हालात में मर्द जे लाइ औरत खे रखिणो आहे फ़इम्साकुम बिमारूफ़, पोइ जहिड़ी आहे उनखे सुठे नमूने सां रखे। उन जा जेके बि हक़ आहिनि, नान नफ़क़ो आहे, खाधो पीतो आहे, इज़्दिवाजी हक़ आहिनि, शादी वारा हक़ आहिनि, सुठे नमूने सां उनखे रखे। उनखे ज़ेरे ज़ुल्म न रखे, उन ते ज़ुल्म ऐं पाबंदियूं ऐं उन ते जबर ऐं तशद्दुद जी ज़िंदगी में उनखे न रखे। ऐं तसरीहुम बेहसान, जेकॾहिं इहे मामलात ख़ुशगवार अंदाज़ में नथा थी सघनि, नथा हली सघनि, इहा ज़िंदगी जो जोड़ पैदा ई नथो थिए, अल्लाह ताला फ़रमाए बिना ज़ुल्म ऐं जबर जे उन्हनि खे आज़ादु करे छॾियो। शरीयत हिकिड़ो आज़ादु करण जो तरीक़ो रखियो आहे जो उन्हनि खे तव्हां
ईअं न कयो जो न उन्हनि जा हक़ अदा कयो न उन्हनि खे आज़ादु कयो, अहिड़ी सूरत इख़्तियार न कयो। पोइ मुड़ुस खे जेकॾहिं किन शराइत ते किन ॻाल्हियुनि ते सुलह थी थो वञे त ठीकु आहे। व उहदिरतिल अनफुसु शुह, अल्लाह ताला फ़रमाए त नफ़्सनि में बख़ीली ऐं हिर्स रखियल आहे त कॾहिं कॾहिं मर्द जी इहा तबियत चाहींदी आहे त औरत खे मां जेको हक़ मार ॾियां थो इहो मूंखे सॼे जो सॼो माफ़ु करे छॾे, मूंखां न वठे। पोइ इन जे करे पोइ जेकॾहिं औरत सम्झे थी त मां जेकॾहिं इहा माफ़ु कंदमि ऐं मुंहिंजो घरु सुठो, ज़िंदगी सुठी रहंदी ऐं पाण सुलह करे थी, त उनखे शरीयत इजाज़त ॾिनी आहे, भली माफ़ु करे सघे थी, सुलह करे सघे थी। सुलह करणु बहितर ॻाल्हि आहे। ऐं युस्लिहा बैनहुमा सुलहा, इन्हनि ॿिन्ही जे विच में, ज़ाल मुड़ुस जे विच में सुलह सफ़ाई वारी ज़िंदगी गुज़ारिणी इहा भली ॻाल्हि आहे। वइन तुहसिनू व तत्तकू फ़इन्नल्लाह कान बिमा तअमलून ख़बीर, अल्लाह ताला फ़रमायो एहसान कंदो, चङाई कंदो, ख़ौफ़ ख़ुदा धारींदो हिक ॿिए जे हक़नि में, पोइ अल्लाह ताला खे तव्हांजी अमलनि जी ख़बर आहे। हिक ॿिए सां एहसान कयो, हिक ॿिए सां चङाई कयो, हिक ॿिए जे हक़नि जे अदा करण में अल्लाह ताला जो ख़ौफ़ हुजे त सुभाणे असां खां पुछण वारी ज़ात, हिसाब करण वारी ज़ात मौजूदु आहे, सभु शइ जो उन वटि हिसाब ॾियणो आहे। पर सुलह कुल्लु सुलहिन जाइज़ुन बैनल मुस्लिमीन इल्ला सुलहन उहिल्ल हरामन औ हर्रम हलालन वल मुस्लिमून अला शुरूतिन इल्ला शर्तन हर्रम हलालन, मुसलमाननि जे दरमियान हर तरह जी मुसालिहत जाइज़ आहे सवाइ उन सुलह जे जंहिंमें कहीं हराम खे हलाल या हलाल खे हराम कयो वञे, ऐं मुसलमाननि खे पंहिंजे मञियल शर्तनि ते क़ाइमु रहणु घुरिजे सवाइ उन्हनि शर्तनि जे जिन जे ज़रिए कहीं हलाल खे हराम करार ॾिनो वियो हुजे। त इहे जेके जाइज़ तौर सां शरई तरीक़ा आहिनि उन अंदाज़ सां सुलह करे सघिजे थो ऐं शरीयत उन जी इजाज़त ॾिनी आहे। पर जेकॾहिं इन्हनि में सुलह जी बि सूरत नथी थिए, ज़िंदगी जो गुज़र सफ़र ऐं इहा तवील सफ़र उन्हनि खां तय नथो थी सघे, ठही नथा सघनि, आख़िर तफ़रीक़ थी थिए, अल्लाह सी फ़रमाया हर हिकिड़े खे अल्लाह ताला बेपरवाह करे छॾींदो, शाहूकार बणाए छॾींदो। इन मुतल्लका औरत खे अल्लाह कंदो को ॿियो शादी जो दॻो खुली पवंदो, इन तलाक ॾींदड़ मुड़ुस जे लाइ वरी को घरवारी जो इंतज़ाम थी पवंदो, अल्लाह ताला कंदो कोई कंहिंजो मोहताज न आहे, सभु अल्लाह जा मोहताज आहिनि, अल्लाह ताला हर हिकिड़े जे लाइ पंहिंजे तरफ़ां इंतज़ाम फ़रमाईंदो। ईअं कोई न सम्झे त मूंखां पोइ हर्फ़ आख़िर आहे, मूंखां पोइ ऊंदह आहे, काइनात जे निज़ाम खे हलाइण वारी ज़ात अल्लाह जी, अल्लाह मौजूदु आहे, हर कंहिं जो अल्लाह ताला पंहिंजो निज़ाम दुरुस्त फ़रमाईंदो। अल्लाह ताला फ़रमाए त मूंखे इल्मु बि आहे ऐं हर कम में मुंहिंजूं हिकमतूं बि आहिनि। उन खां बाद वारी आयत में अल्लाह ताला फ़रमायो वलन तस्ततिउ अन तअदिलू बैनन निसा, अल्लाह सी फ़रमायो त तव्हांखे सघ न आहे जो औरतुनि में इंसाफ़ करण जी सघ ऐं ताक़त न आहे, मुसावात करण जी ताक़त न आहे, पोइ तव्हां जेको आहे हिकिड़ो निकाह कयो, हिकिड़ी शादी कयो। जेकॾहिं तव्हां इंसाफ़ नथा करे सघो त तव्हां हिकिड़ी शादी कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे क़ौल ऐं अमल में पंहिंजे सभु घर वारनि सां अदुल ऐं मुसावात ऐं इंसाफ़ ऐं बराबरी फ़रमाई ऐं सईं जन ताक़ीद फ़रमाईंदा हुआ त जेकॾहिं माण्हू खे ॿ टे घर वारियूं आहिनि त उन्हनि में बराबरी ऐं अदुल जो पूरो एहतमाम करे, कहीं हिकिड़े जे तरफ़ हिकिड़ी औरत जे तरफ़ हिकिड़ी घरवारी जे तरफ़ हिकु लाड़ो न रखे, जो अल्लाह सी फ़रमाए त कहीं हिकिड़ी घरवारी जे तरफ़ अहिड़ो मुहबत जो रुख़ रखे जो ॿी खे ॼण त का टंगियल शइ हुजे, ईअं करे छॾे, ईअं न कयो। ॿिन्ही में इंसाफ़ करिणो आहे, नान नफ़क़े में, खाधे पीते में, शबबाशी में इंसाफ़ करिणो आहे। फ़ला तमीलू कुल्लल मैल,
हिक तरफ़ा ज़िंदगी न गुज़ारियो जो हिकिड़ी घरवारी जे तरफ़ मुकम्मल तौर ते तव्हांजो तवज्जो हुजे, ॿिए ते काई बि तवज्जो न हुजे। हाणे असां वटि अल्लाह ताला इन इंसाफ़ ऐं अदल ऐं मुसावात खे क़ाइमु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलू फ़वाहिदा, पोइ जेकॾहिं तव्हां इन में इंसाफ़ जे न क़ाइमु करण जो ख़ौफ़ थियो त असां इंसाफ़ न करे सघंदासीं, बराबरी न करे सघंदासीं, पोइ तव्हां हिकिड़ी ई घरवारी सां शादी कयो, हिकिड़ो ई निकाह कयो। आख़िरी आयतुनि में टिनि आयतुनि में अल्लाह ताला फ़रमायो त जेको कुझु आसमाननि में ज़मीन में आहे अल्लाह जो आहे। वरी उन खां बाद वारी आयत में बि अल्लाह ताला ईअं फ़रमायो, मुसलसल अल्लाह ताला इन आयतुनि में फ़रमायो त अल्लाह जे लाइ आसमान ऐं ज़मीन जी तमामु मख़लूक़ात, अल्लाह ताला हिते बार बार इनखे दोहरायो त बावजूद इन जे जो एॾी वसी आसमान ऐं एतिरो वसी ज़मीन ऐं कुशादगी जे कुल काइनात अल्लाह जी ख़िलक़त बि आहे, बाना बि आहिनि, मिल्कियत बि उनजी आहे। कुल काइनात असां जंहिंजे ॾिसण खां ॻणण खां बि आजिज़ आहियूं, पर इहा कुल काइनात अल्लाह ताला जी आहे। अल्लाह ताला फ़रमायो, अल्लाह साईं जेकॾहिं चाहे हिन इंसानियत खे, हिन खे ख़तमु करे, पूरनि इंसाननि खे ख़तमु करे, कंहिं ॿी क़ौम खे पैदा करे, कंहिं ॿी इंसानियत खे पैदा करे, अल्लाह जे कुदरत खां ॿाहिरि न आहे, अल्लाह ताला करे सघे थो। बाक़ी जेको माण्हू दुनिया जो इरादो थो करे, पोइ अल्लाह वटि त आख़िरत जो बि सवाबु आहे ऐं दुनिया जो बि उनखे बदिलो मिलंदो। को माण्हू नेक अमल करे, उन जे सिर्फ़ु उन मां मक़सूद दुनिया आहे त उनखे दुनिया मिली वेंदी। ऐं अल्लाह ताला फ़रमायो त अल्लाह ताला तव्हांजे कौलनि खे ॿुधे थो, ज़बान सां जेका माण्हू गुफ़्तगू करे थो, ॻाल्हि करे थो, इन खे अल्लाह साईं ॿुधे थो। बसीरुम बिमा तामलून, जेको इंसान कुझु अमल करे थो, अल्लाह ताला उन खे ॾिसे थो। अल्लाह ताला असांजे अमलनि में इख़लास पैदा फ़रमाए। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी सुभाणे रुकूं, सुभाणे तिलावत कबो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा अंतस्सलाम व मिनकस्सलाम, हय्यिना रब्बना बिस्सलाम वअदखिलना दारस्सलाम, तबारकत रब्बना व तआलैत या ज़ल जलालि वल इकराम। सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।